हिंद ऐं सिंध में रहंदड़ समूरनि दोस्तनि खे लर्न विथ जीवत GFX चैनल ते हिकु दफ़ो ॿीहर भलीकार। उम्मीद त सभु ख़ैरियत सां हूंदा। जी त दोस्तो, थंबनेल ॾिसण सां ई तव्हांखे अंदाज़ो थी वियो हूंदो त हींअर जेको हलनि पिया इंटरव्यू सिंध पब्लिक सर्विस कमीशन में, स्पेशली सिंधी सब्जेक्ट स्पेशलिस्ट जे हवाले सां, त उन मौक़े मुनासिबत जे लिहाज़ खां मूं इहो मज़मून रखियो आहे, या वीडियो ठाही है। उम्मीद है तव्हांखे पसंद ईंदी। त बेसिकली इहो सवाल हले पियो त मज़मून ऐं मकाले में कहिड़ो फ़र्क़ु आहे, त सिंधी अदब में मज़मून नवीसी छा आहे ऐं मकालो जेको आहे उहो कीअं आहे, उनजे बारे में मूं पहिरीं अॼु हिन नंढड़ी वीडियो में इहो फ़र्क़ु बयानु कयो आहे मज़मून ऐं मकाले जो। इंशाल्लाह जेकॾहिं तव्हांजी मोट सुठी रही त नेक्स्ट वीडियो में जेको आहे उहो मज़मून ते पाण तफ़सीली गुफ़्तगू कंदासीं ऐं उन सां गॾु मकाला ऐं PhD जेके थीसिस आहिनि जेके मशहूरु सिंधी अदब में, उन ते कमु कंदासीं। त अचूं था सभ खां पहिरीं त मज़मून छा खे चइबो आहे। मज़मून अरबी ॿोली जे लफ़्ज़ ज़मन मां वरितल आहे। मज़मून कहिड़ी ॿोली मां वरितल आहे? अरबी ॿोली जे लफ़्ज़ ज़मन मां वरितल आहे, जंहिंजी माना आहे इरादो करणु या गॾु करणु। ही सिन्फ़ फ्रांस मां अरबी अदब में आई ऐं अरबी अदब मां वरी सिंधी अदब में आई। इस्तिलाही माना मूजिबि मज़मून छा खे चइबो आहे? माना इस्तिलाही माना मूजिबि अहिड़ो मुनासिबु डेघ वारो नसर जंहिंमें लेखक पंहिंजे पसंदि, ज़ाती मुताले ऐं मुशाहिदे सां का तहरीर लिखे त उनखे मज़मून चइबो आहे। माना मिसाल तौरु जेकॾहिं को लेखक आहे, जेकॾहिं के अंग अखर नथो गॾु करे, सिर्फ़ु पंहिंजे ज़ाती मुशाहिदे मुताबिक़ कंहिं शइ जी राय ॾिए थो या पंहिंजे ज़हन में जेके ख़्यालात अचनि था उन्हनि खे लफ़्ज़नि सां लफ़्ज़नि में तहरीर करे थो त उनखे मज़मून चइबो आहे। ऐं मकालो छा खे चइबो आहे? फ़नी लिहाज़ खां छंडछाण ऐं तहक़ीक़ी अंदाज़ सां लिखियल नसर जंहिंमें मुकमल अंग अखर ऐं मुस्तनद हवालनि ते मुबनी जामे नसर हुजे त उनखे मकालो चइबो आहे। मूंखे उमेद आहे तव्हांखे हाणे ख़बर पइजी वेंदी त मकालो ऐं मज़मून में कहिड़ो फ़र्क़ु आहे। मज़मून में कहिड़े बि क़िस्म जो माण्हू जेको आहे उहो पंहिंजो ज़ाती मुशाहिदो या ॿुधियल रवायतूं जेको आहे उहो बयानु करे सघे थो, जंहिंमें फैक्ट फिगर अंग अखर ऐं छंडछाण न थियल हूंदी आहे, सिर्फ़ु बयानु कयो वेंदो आहे। ऐं मकाले में इहो आहे त उनखे तहक़ीक़ी अंदाज़ माना साइंसी अंदाज़ सां जेको आहे नसर लिखियो वेंदो आहे ऐं उन में अंग अखर उन्हनि सां गॾोगॾु हवाला, जेकॾहिं के किताब आहिनि उन्हनि जा हवाला, जेकॾहिं तारीख़ी कुझु शयूं आहिनि त उन्हनि जा हवाला ॾिबा आहिनि ऐं मुकमल परफेक्ट या जामे तौर ते हिकु छंडछाण करे जेको नसर तहरीर कयो वेंदो आहे त उनखे मकालो चइबो आहे। मज़मून हिकु आम सिन्फ़ थी वेंदी आहे ऐं मकालो जेको आहे हिकु ॻूढ़े अभ्यास खां पोइ लिखियो वेंदो आहे। मतिलबु उन ते काफ़ी वक़्तु जेको आहे साइंसी अंदाज़ सां तहक़ीक़ कई वेंदी आहे ऐं उनजो भरपूर जेको मुशाहिदो करे ऐं मुकमल चिटी साबिती या चिटो मौक़िफ़ या कंहिं ॻाल्हि जी चिटी रवायत अंग अखरनि सां बयानु कई वेंदी आहे या हवालनि सां बयानु कई वेंदी आहे त उनखे मकालो चइबो आहे। उमेद है ये वीडियो तव्हांखे पसंदि आई हूंदी। जेकॾहिं पसंदि आई हुजे त कमेंट, लाइक ऐं शेयर ज़रूरु कजो ऐं ईंदड़ वीडियो जे बारे में तव्हांजी राय जो मुंतज़रु हूंदुसि। तेसीं ताईं अल्लाह हाफ़िज़। तव्हांजो पंहिंजो जीवत कुमार।